अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे तकरार ड्रामे सां गॾोगॾु मक़तल ड्रामे जी भी नई अपडेट ॾींदासीं। पहिरियों हलूं था मक़तल ड्रामे जी अपडेट जी तरफ़। इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसजो। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, मक़तल ड्रामो हिकु नंढो ड्रामो आहे जेको छंछरु ऐं आचर जे ॾींहुं हलंदो, यानी 2 ॾींहं हलंदो हफ़्ते 8 ॾींहंनि में उन जूं सिर्फ़ु 2 क़िस्तूं ईंदियूं। जीअं बागुल जूं 2 क़िस्तूं ईंदियूं हुयूं। हीउ ड्रामो नंढो ई हूंदो, कुझु मतिलबु पोइ 50 एपिसोड ताईं हले, या 30 एपिसोड ताईं, या 40 एपिसोड, या 100 एपिसोड, वधि में वधि एतिरो ई हली सघे थो। इन जी मतिलबु डिघो ड्रामो न हूंदो 300-400 क़िस्तनि ताईं। छाजे करे 300-400 क़िस्तनि ते जेको ड्रामो हूंदो आहे उन ते रोज़ाना क़िस्त हलंदी आहे। अगरि हीअ 8 ॾींहं क़िस्त जेका इन जी हलंदी आहे, इहो जेको आहे 300-400 क़िस्त हले त 3-4 साल थी वेंदा उन खे 300-400 क़िस्तनि ताईं। लेकिन तकरार ड्रामो जेको आहे इहो हिकु डिघो ड्रामो आहे। पोइ 400 ताईं हले या 500 ताईं, यानी लॻभॻि अहिड़े हिसाब सां इन जूं क़िस्तूं हलंदियूं। ऐं उन सां गॾु जेको मोहब्बतनि जो माॻ ईंदो ड्रामो, उहो डिघो ड्रामो आहे। उन जूं काफ़ी क़िस्तूं हलंदियूं। जीअं तकरार ड्रामे जूं क़िस्तूं हली रहियूं आहिनि, अहिड़े हिसाब सां हू रोज़ाना हलंदो 8 बजे रोज़ाना उन क़िस्त ईंदी रहंदी। बहरहाल मोहब्बतनि जो माॻ 1 जनवरी ते अचिणो न अची सघियो। हाणे बाद में जेको आहे हाणे ईंदो, हाणे जॾहिं उन जी डेट अनाउंस करनि, लेकिन ईंदो इन महीने जी आख़िर में।